ॾेखारिया। पीर साईं छटधणी सरदार उन वक्त में जमायत जी वाग संभाली हुई, जंहिं वक्त में अंग्रेज साम्राज्य सब कुछ तबाह करे छॾियो हुयो, पर महबूब मुर्शिद छटधणी सरदार उहे मेहरबानियूं करे जमायत जी अहिड़ी तरह रहनुमाई फरमाई जो अल्हम्दुलिल्लाह दुनिया जहान हिन जमायत जे मोहब्बतुनि सां रीसूं थो करे। जो सुभान अल्लाह। ये मेहरबानियूं सभई छटधणी सरदार जूं आहिनि। मौजूदा पीर साईं सरदार अल्हम्दुलिल्लाह उन ये सुहिणी रिवायत जा अमीन आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उन सुहिणे तरीक़े सां इन खे अॻिते खणी रहिया आहिनि, पर इंशाअल्लाह ही हर ज़माने में अॻे खां कम अॻु भरो इंशाअल्लाह। नारो लगायो ज़ोर सां। पक ॼाण तहां मीठी दो कहे औखीअ में न छॾी दो, छटवार पुनल जूं छाऊं थई मुझे दिल बर जूं गॾु दुआऊं थई। नारो लगायो यार गंजी करे ज़ोर सां। आहे आले नबी औलाद अली हर मुश्किल में सोई दोहली। आहे आले नबी औलाद अली हर मुश्किल में सोई दोहली। पग ॼाण तहां मीठी दो कहे औखीअ में न छॾी दो, छटवार पुनल जूं छाऊं थई मुझे दिल बर जूं गॾु दुआऊं थई। सुभान अल्लाह। तुंहिंजो मुंहिंजो फ़क़ीरा भाग भलो वेठो आहे सभिनि जो घर झलो। तुंहिंजो मुंहिंजो फ़क़ीरा भाग भलो वेठो आहे सभिनि जो घर झलो। पग ॼाण तहां मीठी दो कहे औखीअ में न छॾी दो, छटवार पुनल जूं छाऊं थई मुझे दिल बर जूं गॾु दुआऊं थई। मुझे मुर्शिद जूं गॾु दुआऊं थई। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। सरासरी मोहब्बत सां पढ़ायो।